सिंध हाई कोर्ट 8 वरियनि खां गुम थियल शख़्स जो पतो न लॻाइण ते सूबाई टास्क फोर्स ऐं JIT सरबराह खे तलब करे वरितो। गुम थियल माण्हुनि जे बाज़ियाबी बाबति दरख़्वास्तुनि ते ॿुधणी दौरान 8 वरियनि खां गुम थियल शख़्स जो पतो न लॻाइण ते अदालत पारां पुलिस ते कावड़ जो इज़हार। DIG खे केस जी जांच ऑफिसर खे तब्दील करण जो हुकुम। अब्दुल रहमान कंहिं बि वफ़ाक़ी इदारे जी हिरासत में नाहे। बचाव वारी वज़ारत जी नुमाइंदे लिखत में जवाब जमा कराए छॾियो। अडियाला जेल में साइफर केस जी ॿुधणी अॼु ॿीहर थींदी। 190 मिलियन पाउंड ॾे तोशाखाना रेफरेंस ते जेल ट्रायल ख़िलाफ़ PTI पार्टी जी दरख़्वास्तनि ते बि अॼु ॿुधणी थींदी। मुल्क में मुख़्तलिफ़ सियासी जमातुनि जी चूंड मुहिम जारी। मुख़्तलिफ़ शहरनि में चूंड जलसा। आम चूंडूं वेझो ईंदे ई सियासी अॻवाननि जूं इलेक्शनी सरगर्मियूं तेज़ थी वयूं। पीपल्स पार्टी अॼु सरगोदा में सियासी ताक़त जो मुज़ाहिरो कंदी। बलवाल स्टेडियम में स्टेज तैयार थी वई। बिलावल भुट्टो ज़रदारी जलसे खे ख़िताब कंदो। नून लीग ननकाना साहब में मैदान सिंगारींदी। नवाज़ शरीफ ऐं मरियम नवाज़ जलसे खे ख़िताब कंदा। बिलावल भुट्टो ज़रदारी तहज़ीब में रही कारकर्दगी ते ॻाल्हाए। PTI पानी कारगंद जो कल्चर शुरू कयो हो। नून लीग अखबार मरियम औरंगज़ेब जूं मीडिया सां ॻाल्हियूं। चयाईं बिलावल भुट्टो ज़रदारी PDM हुकूमत में पढ़ी वसी रहियो आहे। PP चेयरमैन नओं पंजाब में आयो आहे। को बि अवां जी ज़ातियाती सियासत नथो ॿुधणु चाहे। अहिड़ी कहिड़ी तरक़ी आहे जेका बिलावल भुट्टो ज़रदारी सिंध मां पंजाब खणी ईंदो। कंडियार भरिसां कुछ ॾींहं अॻु शादी कंदड़ नौजवान क़त्ल। ॻोठ में सियाल में अब्दुल जब्बार सियाल खे घर अंदर गोलियुनि जो खाज बणाए वियो। वारसनि मूजिबि नौजवान जी कुछ ॾींहं अॻु शादी थी हुई। सावरनि ॾांहुं वियल हुयो। राति ॻोठ मोटियो त घर में अणॼातल हथियारबंदनि गोली हणी फरार थी विया। केंगरी जे कचेवारे इलाइक़े कोट मीर मोहम्मद वासी निगर ट्रैक्टर टाली हेठां अची चिबाड़जी वियो। दनवरीअ जे अब्दुल समद लाखो कम सां भरियल ट्रैक्टर टाली हेठां अची दमधणी हवाले कयो। भारत में बाबरी मस्जिद जी जाइ ते राम मंदिर जी अॾावत जी इफ़्तिताह खां पोइ भारतीय मुसलमाननि जी ॾुखियनि में वाद। राम मंदिर जे एराज़ी वधाइण सां कब्रिस्तान ऐं क़बरूं मुतासिर थियण जो ख़दशो। राम मंदिर जे इफ़्तिताह खां पोइ अयोध्या जा मुसलमान रोज़गार खां बि महरूम थी चुका। अॻूणे अमेरिकी सदर डोनाल्ड ट्रंप न्यू हैम्पशायर प्राइमरी पर खटी वरिती। अमेरिकी मीडिया मूजिबि ट्रंप खे कजल क़ौमनि जी अॻूणी नुमाइंदे निक हैली ते केतिरनि ई हज़ारनि जे वोटनि जी सरसी हासिल थी पई। निक हैली खे शिकस्त ॾियण खां पोइ डोनाल्ड ट्रंप जी हिकु भेरो ॿीहर रिपब्लिकन सदारती उम्मीदवार बणिजी उभरण जा इम्कान वधीक मज़बूत थी विया।